बाबा ॾिसो, हींअर मूंखे कलाक खनि थियो आहे। सऊदी अरब में हिकु सिंधी भाउ जो पे आउट अकाउंट फेसबुक वारे सां डिस्कस करे रहियो आहियां। कलाक खनि थियो आहे। हू जेको ॻाल्हि करे रहियो आहे, जेको ॻाल्हि मां करे रहियो आहे, असां ॿई मुतफ़िक़ न आहियूं। छो त असां असिस्टेंट जेको आहे सो ख़रीद करे वरितो आहे, लेकिन हू असांखे चए थो त फिज़िकली फॉर्म वग़ैरह तव्हां भरे ॾियो असांखे। मां चयुमि इहो पॉसिबल न आहे, छो त फॉर्म भरींदासीं, फॉर्म लाइ असांखे डिजिटल सिग्नेचर जो ज़रूरत आहे, जेको डाक्यू साइन या एडोब खां ख़रीद करणो पवंदो। तंहिंजे करे मां उनखे चयो आहे त तव्हां असांखे हिकु वन टाइम क्लिक लिंक प्रोवाइड कयो, असांखे ॾियो, त जीअं असां सही नमूने सां उन लिंक खे भरे तव्हां ॾे मोकिलियूं, त जीअं असांजो हिकु पे आउट क्रिएट थिए, जंहिंमें फेसबुक स्टार्स जा पैसा अचनि ऐं फेसबुक कंटेंट मोनेटाइज़ेशन जा पैसा अचनि। हाणे ही दोस्त जेको आहे सो जिद्दा खुमरा में आहे। जेको आहे सो उनजो फेसबुक आहे, उनखे कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल मिलियो आहे। सो उन पंहिंजो ID मोकिलियो आहे मां ॾे। मां हिते पंहिंजे कंप्यूटर में खोलियो आहे, फेसबुक जे एजेंट सां चैटिंग करे रहियो आहियां, उनखे मसइलो ॿुधाए रहियो आहियां। उन असांखे फॉर्म ॾिनो आहे, लेकिन मां उनखे रिक्वेस्ट कयो आहियां त असांखे फिज़िकली न, जेको असांखे तव्हां मसइलो हल करणु चाहियो था तव्हां असांजो, त असांखे अहिड़ी का शइ प्रोवाइड कयो, लिंक वग़ैरह, त उन ते वञी असां पंहिंजो डिटेल्स फिल कयूं, त जीअं असांजो कमु थिए। हाणे ॾिसो, इन में जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि, जेके चैटिंग मां करे रहियो आहियां इंग्लिश में, हाणे हिकु आम सिंधी जंहिंखे फेसबुक जे पासवर्ड जो ख़बर न आहे, जंहिंखे पंहिंजो ईमेल ID ख़बर न आहे, उहो कीअं चैटिंग करे सघंदो? थींदो ई आहे त जॾहिं बि असांखे स्टार्स मिलंदो आहे मोनेटाइज़ेशन में, चाहे सऊदी हुजे या पाकिस्तान हुजे या दुबई हुजे, या असांखे कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल मिलंदो आहे, त असां तकड़ में वञी सेटअप कंदा आहियूं। अच्छा, सेटअप ते क्लिक कंदा आहियूं, उनजो अर्निंग वग़ैरह थोरो घणो स्टार्ट थींदो आहे, लेकिन उन वक़्तु या कुझु वक़्त खां पोइ असांखे पे आउट अकाउंट जो ऑप्शन ॾींदो आहे त पंहिंजो सेटअप कयो। जीअं असां क्लिक कंदा आहियूं, उन में कुझु डिटेल्स ऑटोमेटिक ईंदा आहिनि, जेको तव्हां फेसबुक में फिल कयो आहे, नालो, डेट ऑफ बर्थ। सही आहे, मुंहिंजो दावा आहे त 99% माण्हू पंहिंजो डेट ऑफ बर्थ फेसबुक में ग़लति ॾिनो आहे, लेकिन उहो इंफॉर्मेशन अपडेट नथा कनि, उहो ई रहण था ॾियनि। जॾहिं ॿी स्टेप में वेंदा आहिनि, नेक्स्ट कंदा आहिनि, त उहो बिज़नेस टाइप में ग़लती कंदा आहिनि। इंडिविजुअल जे बदिरां उनखे हू पब्लिक कारपोरेशन कंदा आहिनि, जेको आहे सो, या उनखे को न को बिज़नेस ॾींदा आहिनि। अरे बाबा, तव्हां इंडिविजुअल आहियो, तव्हां कंटेंट क्रिएटर आहियो, तव्हां पर्सनल आहियो, ठीकु आहे, बिज़नेस न आहे तव्हांजो। सो जेकॾहिं इहे ॿई ग़लतियूं थियनि था, त इहे इनरिवर्सेबल आहिनि, उहे रिवर्स नथा थियनि, उन्हनि खे अपडेट नथो करे सघिजे जेसि ताईं फेसबुक जे अथॉरिटी सां न ॻाल्हायूं, उन्हनि खे न ॿुधायूं, या उन्हनि खां वक़्तु ख़रीद न कयूं, पैसा भरे वक़्तु ख़रीद न कयूं, असांखे जेको आहे सो जवाबु न मिलंदो, ॾुखियो मिलंदो असांखे। सो हाणे लॻो पियो आहियां, उन्हनि खे गुज़ारिश कयो आहियां, उहो असांखे फॉर्म मोकिलियो आहे, मन का जेको आहे सो उनखे यानी कमु सवलो थिए, त उहो असांखे को लिंक वग़ैरह मोकिलिनि। त जीअं दोस्त जा तक़रीबन $81 आया आहिनि, $81 आया आहिनि, त जीअं हिन जो $100 जीअं पूरो थिए, असां बैंक अकाउंट वग़ैरह आणूंसि, त पैसा अचनि। सो तव्हां बि इहो ग़लती न कजो, कॾहिं बि न कजो।